साचो सतराम। पण साहब विस्पतवार जे प्यार भरे अवसर ते उन्हीं सच साईं जी रहमत पाइण जे लाइ सनंदावन में आहियूं। सच साईं जो जीवन हकीकत में हिकिड़ो अहिड़ो संदेश ऐं अमल आहे जेको हर एक इंसान जे लाइ हमेशा जे लाइ हिकिड़ी रोशन राह हूंदो आहे, जंहिंजो जीवन जन्म खां जीवन ताईं ऐं जीवन खां अॼु ताईं ऐं अॼु खां अॻिते ताईं हमेशा रोशन रहंदड़ आहे। छाकाणि त अॼु असां जंहिं दौर मां गुज़री रहिया आहियूं उहो समझ ॼाण ऐं ज्ञान जो दौर आहे। अॼु जे दौर में हर हिकु इंसान ज्ञानी ऐं समझदार आहे। हर हिकु तरह सां हू संसारिक तौर हुजे या वरी अॼु जे दौर जे हिसाब सां आध्यात्मिकता जे दौर सां। मंदर मड़ियूं, केतिरा ई धर्म स्थल, सत्संग, प्रवचन, पवित्र पुस्तक, बेहतर संदेश पढ़ी ॿुधी जेकॾहिं ॾिसंदासीं त ॼाण हर हिकु पाण पंडित आहे, पाण समझदार आहे ऐं पंहिंजो पाण खे सम्झे थो त शायदि मां कुझु आहियां। पर जेकॾहिं असां थोरो ॿियो पहलू ॾिसूं, एतिरी ज्ञान समझ ॼाण अकुल बुद्धि दान पुण्य सब जे बावजूद भी इंसान परेशान अशांत ऐं अंदर खाधल रहंदो आहे ऐं उन सां गॾु साड़ जलन क्रोध हसद हवस केतिरनि क़िस्म जा अवगुण विकार वासनाऊं सब भरियल आहे। जॾहिं त जेको बि ज्ञान समझ या ॼाण आहे उहो सभु अहिड़ो आहे जेको असांखे सदाई बहितर करे रखे, सदाई ऊंचो करे रखे ऐं अहिड़ो सम्झाए या सेखारे जो असां पंहिंजो पाण खे छाजो छा सम्झंदा आहियूं। पर उनजे बावजूद कुछ भी न। अगर असां थोड़ो पोइते वेंदासीं, पुराणे दौर खे ॾिसंदासीं त माण्हुनि में एतिरो ज्ञान समझ ॼाण विद्या अकुल बुद्धि चई सघिजे थी एतिरी न हुई, पर उहे समझदार हॾ ॾोखी हिक ॿिए जा हमदर्द हिक ॿिए खे साथ ॾियण वारा दिल जा साफ़ ऐं नियत जा सच्चा मिलंदा। त पर उहो सभु छाजे करे छो एतिरी ॼाण समझ ज्ञान सभु कुझु हूंदे पोइ बि एतिरो न ऐं अॼु वरी सभु कुझु हुजण जे बावजूद पोइ बि असां एतिरा पोइते
उनकी वजह या कारण हकीकत में जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं त पोइ वजह या कारण हकीकत में इहा आहे त अॻु में जेको ज्ञान समझ या ॼाण हुई उहा अमल जे लाइ हूंदी त इहो सभु कुझु मूंखे करणो आहे, इहो सभु कुझु मुंहिंजो जीवन हुजणु खपे, इहो सभु कुझु मुंहिंजी ज़िंदगी आहे। पर अॼु जो दौर जेको आहे उहो अमल न पर जेको धाराम आहे उहो सिर्फ़ु ॿुधणु ॿुधाइणु पढ़णु ऐं पढ़ाइण खे ई सभु कुझु सम्झो वेंदो आहे। ऐं जेको पढ़े या पढ़ाए ॿुधे या ॿुधे उहो ई बसि पंहिंजो पाण खे सॼी ॼाण वारो सम्झी करे वेही रहियो आहे। इन करे जेकॾहिं सिर्फ़ु पढ़ंदो ॿुधंदो ऐं अमल हूंदो ई न त पोइ छा मिलंदो? असुल कारण पोएं दौर में ऐं अॼु जे दौर में इहो ई रहियो आहे। पोएं दौर खे ॾिसंदासीं हिकु हिकु वचन खे खणी करे इंसान पंहिंजे जीवन खे ऊचो बणाए छॾींदो। असां सचे साईं खे ॾिसंदासीं भक्ति हलंदे जॾहिं भगत साहब खे रेशमी कपिड़ा पातल आहे त उनजो तंद भगत साहब जे पैर में अटकी ऐं हू उन धागे खे छॾाइण जे करे चोट में चोट न मिलाए सघियो। त सचो साईं सिर्फ़ु चयो त उहा तंद ई कहिड़ी जेका भक्ति में रुकावट बणिजे। तंद त मालिक सां जुड़ियल हुजणु खपे। ऐं उहो ॾींहुं भगत साहब वरी कॾहिं रेशमी कपिड़ो न पातो, हमेशह सादा कपिड़ा। ऐं जीअं सचे साईं चयो त तंद मालिक सां कॾहिं भक्ति में रुकावट न, मालिक जी शेवा में रुकावट न। त पोइ अगरि असां भगत साहब जे जीवन खे ॾिसंदासीं त जॾहिं भक्ति कनि पिया उहो त माण्हू आयो घरां चयसि तव्हांजो ॿारु उहो बीमार आहे, चए मालिक भली कंदो। ॿियो माण्हू आयो चयसि मालिक न रहियो आहे संसार में, तॾहिं बि चई जेका उन सचे साईं जी मर्ज़ी। ऐं भक्ति पूरी थी, झोली कई, सभिनी खे राज़ी कयो, घर आयो, क्रियाक्रम थी, सभु कुझु थियो। शाम जो वरी तयारु थियो त ॿिए पासे मूंखे पहुचणो आहे। चयो साईं घर में कमी आहे, चई मुंहिंजी आत्मा खे मालिक पंहिंजी रहमत पे रखंदो, पर प्रोग्राम ॾिनल लाइ जेके सभई माण्हू आयल हूंदा, घुर्जाऊ हूंदा, ज़रूरतमंद हूंदा, उन सचे साईं जे नाले ते आयल हूंदा, त पोइ उन सचे साईं जी रहमत हर कंहिंखे मिलणु खपे। यानी एतिरे करण खां बाद में बि उन वचन खयो त कॾहिं बि रुकावट न। भाई गणेशो हो सचे साईं खां बाद में जी ॻाल्हि आहे, हर किताब ईंदो त उनजे वॾनि हिकु ज़मीन हुई अविकी, ऐं आमतौर अॼु बि थींदो, अॻु में बि हुयो, ज़मीन ॾेई छॾबी, खातो कोन्हे करे पोइ ठीकु आहे, पोइ बाद में वरदासीं। जीअं उनजो पीउ गुज़ारे वियो त जेके उनजा ॿार हुआ उहे फ्री आहे, त सौदो थियल ई न आहे। उनखे चवनि कोई लिख पढ़, कोई खातो, कोई शायदि। हूं चयो न असां त ईअं कुंड में थियो, भई ॾिनोसीं, तव्हांखे पतो आहे, हिन जो को सबूत ई न आहे त छो। त जंहिं शख़्स हुन ज़मीन विकी उन वञी करे सखर सिविल कोर्ट में केस कयो। जज पुछियो कोई सबूत या कुझु, चए कुझु बि न। उनखे घुराईंदोसीं को सबूत आहे, को लिख पढ़ आहे, असां सभु ॾियूंसि, ज़मीन हाणे ॾियूंसि, कुझु आहे त। हुन चयो न आहे, जेको शायदि चए शायदि बि न आहे, आम्हूं साम्हूं थियल हो। त जज बाबा ॿियो कुझु,
चइसि हिन जो भाउ हिकिड़ो गणेशो, उहो सचे साईं जो शेवादारी या राड़की साहिब वेंदो आहे, पोइ उहो सच ॻाल्हाईंदो हुजे, उनखे चओ सचे साईं जे नाले ते जेको चवे। जॾहिं आया हुनजो भाउ गणेश खे चयूं त तूं असांजी फेवर में शायदी ॾे। चयो सचे साईं जो हुकुम, मां सच ॻाल्हायां, मां छो कूड़ ॻाल्हायां, तव्हांखे पतो आहे मूंखे पतो आहे, पैसा वरितल आहिनि ज़मीन ॾिनल आहे। ऐं गणेश हो हक़ीक़त में थोरो दिमाग़ी तरह कमज़ोर बि हुयो उन वक़्तु, पर हुन चयो न सचे साईं जो हुकुम आहे, मां छो कयां। उनखे चयूं ठीकु आहे, अधु तूं खण, अधु सभई असां खणंदासीं। चयो मां खोट छो कयां, हराम जी कमाई छो खायां। अॻे चयूं सॼी तूं खण, पोइ बि पंहिंजे घर में हूंदी। त जंहिं महिल हाज़िरी ते विया त जज गणेश खां पुछो, हुन चयो हाणे सचे साईं जो हुकुम आहे, सच ॻाल्हाइण, हरू भरू थोरी लालच या हवस जे करे कूड़ ॻाल्हायूं, पैसा बि बाबा जा वरितल आहिनि, ज़मीन बि ॾिनल आहे, हाणे हिन जी नियत ख़राब थी आहे, बाक़ी ॿियो कुझु बि कोन्हे, हक़ीक़त में ई आहे। सो मूंखे बि चई सॼी तोखे ॾियूं, पर मां हराम खाई छो खायां, मालिक मूंखे पंहिंजो ॾींदो जेको बि आहे। ठीकु आहे, मां ॿाहिरि भेट में कमज़ोर आहे, मूंखे न आहे, हिकिड़ी अलॻि चीज़ आहे। बाक़ी सचे साईं खे मां, मुंहिंजो वचन आहे, मूंखे सच ॻाल्हाईंदा आहिनि, मां कूड़ छो ॻाल्हायां। ऐं उहा ज़मीन त जंहिंजी हुई उनखे मिली, पर सभिनी जो गणेश ते विश्वास एतिरो थियो त उनखे सचे साईं जो हुकुम आहे, इहो सच ॻाल्हाईंदो। उनजो जेको हल्को दुकान हो, सभु नियत सां उनखां सौदो वठंदासीं, कूड़ वारो माण्हू ई न आहे, खोट वारो माण्हू ई न आहे, सचे साईं जो शिष्य आहे। ऐं सभु उनखे ॾींदा। ऐं ॾिसंदे ॾिसंदे हू एतिरो वधियो जेको अंदाज़ न हो। सो हक़ीक़त में असां जॾहिं उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं त पोइ उनजो मक़सदु हूंदो आहे जीवन पर अमल में, ज़िंदगी पर हक़ीक़त में, सिर्फ़ ॻाल्हियुनि में न, सिर्फ़ ॻाल्हियुनि ते रहिजी वञूं, कुझु बि न। ऐं अॼु जे दौर में जेको सॼी ॼाण, ज्ञान, सम्झ सभु कुझु हूंदे पोइ बि सकून, शांती, उहा हक़ीक़त जीवन जी उहा नाहे। उनजो कारण सिर्फ़ु इहो आहे छाकाणि त अॼु असां ॿुधण ऐं ॿुधाइण, पढ़ण ऐं पढ़ण खे सभु कुझु सम्झी करे वेही रहिया, अमल खे कुझु बि न। पर हक़ीक़त में अॻु में एतिरी समझदारी, ज्ञान न हो, पर सकून, शांती, प्यार, मोहबत, ॾोखी, हिक ॿिए सां हलण, अंदर जूं पवित्र भावनाऊं, बहितर सोच, बहितर वीचार, सभु कुझु उनजो कारण छाकाणि त हिकु लफ़्ज़ उनजो जीवन संवारे छॾींदो, उहो अमल में अची वेंदो। हिकु हिकु अखर उहे अंदर में खणंदा हुआ, उहे पंहिंजे अमल में आणींदा हुआ। हिननि संतनि जो जीवन, संदेश, आदेश, क्रिया, हालत, अमल सभु खे ॾिसी करे पंहिंजो जीवन बणाए छॾींदा। इन करे असां सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं। केतिरा ई इंसान सिर्फ़ उनजो हिकिड़ो वचन खणी करे हू अॻिते हलिया ऐं उन वचन खे उन्हनि पंहिंजे जीवन में आंदो। जीअं भाई आसूदाराम जो मिसाल आहे, जॾहिं हू जतोइन जे ॻोठ में रहंदा हुआ, नंढड़ी उमिरि में हो, त जॾहिं साईं जन जतोइन में विया, प्रोग्राम कयूं, वापसि पिया अचनि, नंढड़ो बालिक हुनजे पोयां पोयां पियो हले इहो पोइ, जॾहिं राड़की साहिब अचनि पिया, तॾहिं सचे साईं चईसि, काॾे चईसि तव्हां ॾे। सचे साईं चयोसि, हाली तूं तरस नंढड़ो आहे, जॾहिं तूं गभरू थींदे, हाणे जवान थींदे, पोइ तोखे घुराईंदासीं। ऐं मूं चयोसि जेको हुकुम। त जॾहिं साईं जन आया, जेसि ताईं उहो जवान थियो, एसि ताईं सचे साईं संसार छॾियो। जॾहिं जवान थी राड़की साहिब में आयो, बग़ैर साहिब खे अर्ज़ु कयऊं, साईं, सचे साईं चयो जॾहिं जवान थिए पोइ अचे, हाणे जेको हुकुम।
मां अची विया। तॾहिं भगत साहिब चयो तूं गांइ जी शेवा कर, गांइ जी शेवा कर, माना हुनजे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ काफ़ी हो बसि। त हुन जेका गांइ जी शेवा कई, जेको बि कुझु कंदो, बाक़ी त खाधो पीतो संभार उहा त सभु ठीकु आहे, पर जॾहिं भाणो साफ़ कंदो त उन वक़्तु पाण लेथड़ियूं पाईंदो त जीअं कोई भितर कंठियो अहिड़ो कुझु हुजे त मूंखे लॻे उनखे न लॻे, उनखे एतिरो सुख मिले जो शेवा आहे। सो उन शेवा खे शेवा करे वरितो त शेवा छा थींदी आहे। ऐं पोइ जॾहिं कुझु वॾो थियो, सचे साईं खे ॿाॾायो, उनखे चयो साईं हाणे तव्हां मूंखे चयो जेको हुकुम। त सचे साईं उनजे प्यार मोहब्बत शेवा सिमरन याद तड़प से स्वीकार कंदे उनखे दर्शन ॾिनो। ऐं जॾहिं उनखे नाम जी बख़्शिश लाइ अर्ज़ु रखियो त सचे साईं चयो ठीकु आहे, मां भगत खे चवां थो सो वो तोखे नाम ॾींदो, तूं वञ। त मक़सदु हिकु वचन खणण सां हुन पंहिंजे जीवन खे संवारे छॾियो, पंहिंजी ज़िंदगी बनाए छॾी, न सिर्फ़ु पाण बणियो पर हक़ीक़त में पंहिंजो नालो रोशन कयो, पोयनि जे लाइ मिसाल बणियो, सचे साईं जी रहमत खे उजागर कयो ऐं केतिरनि खे हिकिड़ी बहितर प्रेरणा ॾिनी। त जॾहिं असां उन्हनि वचननि संदेश आदेश सत्संग खे पंहिंजे जीवन में आणींदासीं त पोइ हक़ीक़त में असांजो उत्थान थींदो, असांजी ऊचाई हलंदी, पोइ हक़ीक़त में इहो ज्ञान सार्थक थींदो, सफलो थींदो। इहे ॼाण सत्संग जेके बि आहिनि उहे बहितर थींदा, असांखे सुकून ऐं शांती मिलंदी, अंदर जूं ताक़ियूं खुलंदियूं, असां ऊचाइनि खे छुहंदासीं। जेकॾहिं ॻाल्हियुनि में रहिजी वेंदासीं त पोइ सचे साईं असांखे सम्झायो त रहिजी वेंदासीं। जे कुझु ॾींहं मनी माता जो मिसाल ॾिनो त सीढ़ी ते सचे साईं चयुसि पढ़णु पढ़ाइणु ॿुधाइणु ॿुधाइणु ॻाल्हियूं करणु, इहे सभु पहिरियों ॾाको, सिर्फ़ु असांखे ॼाण आहे, ख़बर आहे, बसि उनखां सवाइ बाक़ी कुझु बि न आहे। असां पढ़ूं लिखूं जेको बि चऊं हे कमु हीअं थींदो, जॾहिं ॼाण रखूं करूं कुझु बि न, पोइ छा थींदो? कारोबार ई न कयूं, संसार में ई न हलूं, छड़ो चऊं त मूंखे ॼाण आहे हीअं थींदो, त छा मिलंदो? पर जॾहिं पढ़ी लिखी कुझु बणिजी करे उनखे अमल में आणींदासीं त पोइ तरक़ी कंदासीं, पोइ सक्सेसफुल थींदासीं। तंहिंजे करे हक़ीक़त में कामयाबी जेका आहे उहा अमल सां मिलंदी आहे, ॻाल्हियुनि सां न। ॻाल्हियूं इन करे बहितर आहिनि त असांखे जे ॼाण पवे असां उन अमल खे बहितर अंदाज़ सां कयूं, चङे नमूने कयूं, कोई तकलीफ़ न थिए, बहितर सुठे तरीक़े सां कयूं। जॾहिं उहो सभु कुझु थींदो, सभु कुझु पंहिंजो पाण थी वेंदो, बहितर थी वेंदो, चङो थी वेंदो। जेको पाण सचे साईं जी रहमतुनि में आहियूं, हक़ीक़त में उनजो मक़सदु आहे पंहिंजे जीवन खे संवारणु, ऐं सचे साईं असांखे सभु रोशन रहूं ॾिनियूं, उनजो जीवन अमल बणिजी वियो। मूंसां अॼु बि केतिरा इंसान मिलंदा आहिनि, उहे त तमामु थोरा आहिनि जन सचे साईं जो दर्शन कयो, पर जन भगत साहब खे ॾिठो, उनजी गोद में खेॼा, लोलियूं पातियूं, उहे त अॼु बि तमामु घणा आहिनि। ऐं जॾहिं मां उन्हनि खां पुछंदो आहियां या अॻु में कुझु वक़्तु अॻु, हाणे वीचारा संसार छॾे विया आहिनि, पोड़ा जेके हुया, मुंहिंजी उन्हनि खां घणी हुई, जेको पुछंदासीं तूं मूंखे ॿुधाईंदा साईं भक्ति ते हलंदा, हक़ीक़त में 8-8 ॾह कलाक भगत साहब भक्ति कंदा, साईं जन 48 कलाक ताईं बि माचके में ॻायो, पर भगत साहब 8-10 कलाक ते जेको ॻाईंदा, चए साईं एॾो कुझु हूंदो, एॾो आनंद हूंदो, एतिरो हक़ीक़त हूंदी, जे हक़ीक़त में ज़रूरी चीज़ हूंदी उहा बि न उथी सघंदा हुआसीं, उहा बि चवंदासीं ॿ लफ़्ज़ रहिजी विया त कीअं कंदासीं।
पर कंहिंखां बि पुछबो त एतिरो जो ॿुधो 8 कलाक 10 कलाक भॻत साहिब चयो छा? कोई न चयो या चवंदो त भॻत साहिब हीअं कुझु चयो। हर को चवंदो त भॻत साहिब हीअं कयो, एतिरनि जा घर भरिया, एतिरनि खे सुख ॾिनो, एतिरनि जूं झोलियूं भरियूं, एतिरनि खे आनंद ॾिनो, एतिरनि खे ख़ुशियूं ॾिनियूं। अलाए केतिरियूं केतिरियूं चङियूं ॻाल्हियूं कंदा, अमल जूं, हक़ीक़त जूं। हेतिरनि जा दुख लाथा, हेतिरनि खे सुख ॾिना, हेतिरनि जा चूल्हा ॿारिया। सो हक़ीक़त में हेतिरनि खे सही रस्ते ते आंदो, हेतिरनि खे उन सचे साईं जे नाम जे रंग में रंगियो। सो हक़ीक़त में जॾहिं उहो हुनजो जीवन हो त उन केतिरनि ई पातो। तंहिंजे करे हक़ीक़त में सचे साईं जो संदेश, सचे साईं जो जीवन उहो हिकिड़ो खुलियल किताब आहे जेको असांखे हक़ीक़त में ऊचाई ताईं पहुचाए, हक़ीक़त उन मालिक सां मिलाए। सो अॼु नाम दान जो ॾींहुं आहे, विस्पति आहे। असां सचे साईं जे नाम दान खे, उनजे नाम खे, उनजे सिमरन खे, उनजे ध्यान खे हक़ीक़ी रूप में, हक़ीक़त में, अमल में अहिड़ो त आणूं जो पंहिंजो पाण खे उन ऊचाई ते पहुचायूं जिते पहुचण खां बाद वरी बाक़ी कुझु रहंदो ई न आहे। अहिड़ो कुझु पायूं जंहिंखे पाइण खां बाद वरी बाक़ी कुझु बचंदो ई न आहे। यानी सचे साईं जी रहमतुनि खे पाए उन परमात्मा खे पाइण, उन सचे साईं जी रहमत खे पाइण, उनजी हक़ीक़त खे पाइण। सो अॼु खां असां नाम खे, ध्यान खे, शेवा खे, सिमरन खे पंहिंजो जीवन बनायूं, पंहिंजी हक़ीक़त बनायूं। छाकाणि त अॼु नाम दान यानी जीवन खे हक़ीक़ी रूप में पहुचाइण जो ॾींहुं आहे ऐं सचे साईं असांखे उन हक़ीक़त जो संदेश ॾिनो। स्वाजी हिन प्यार भरी घड़ियुनि में उन सचे साईं दर इहा ई अरदास त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जंहिंजे नाम ध्यान जे रंग में रंगजी उन संदेश ऐं आदेश जे अमलनि खे पंहिंजो जीवन बणाईंदे शल उन ऊचाई खे पहुचूं जिते सचे साईं जी रहमत ऐं रहमत हुजे ऐं पाण साहब उन रहमत में सदाई रंगजी लाल थियूं। साचो सतराम, साचो सतराम, साचो सतराम।